सिंध सदा खां सदा मलूक ऐं मणियादार मुहांडनि ऐं मांझी मर्दनि जी भलारी भूए रहंदी पई आई आहे। 20 सदीअ वारी सिंध धरतीअ जे अहिड़नि चंड सितारा इल्मी अदबी ऐं सियासी शख्सियतुनि जो ज़िक्र निकिरंदो त आसमान अदब में सभ खां नुमाया नज़र ईंदा क़िबला साईं मख़दूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला। मां मञा थो इहो मञा थो मां बाख जे साख सां चवां थो मां तो प्रिय खे ॾिठो असां तोखे। नंढे खंड जे अज़ीम बरगुज़ीदा बुज़ुर्ग हज़रत मख़दूम नूर रहमतुल्लाह अलैह जे दरगाह जा गादी नशीन सरवरी जमात जे 9 लखी गोदड़ीअ जा अॻवान सिंधी शेर अदब जा बेबहा अमुल माणिक सिंधी राग ऐं सबीता जा पाण सरवाण आहिनि। 4 अक्टूबर 1919 ते मख़दूम साईं तालिबुल मौला जिन हाला नवा में अखियूं खोलियूं। अज़ीम वालिद जे 16 दिसंबर 1944 ते विसाल बाद दरगाह हज़रत मख़दूम नूर रहमतुल्लाह अलैह जा 17 सजादा नशीन मुक़रर थिया। संदन सिलसिला नसब हज़रत मख़दूम नूर सरवर रहमतुल्लाह अलैह खां हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु सां वञी मिले थो। संदन जद्द अमजद गौसुल हक हज़रत मख़दूम नूर सरवर रहमतुल्लाह अलैह जिन न सिर्फ़ तसव्वुफ़ जे तारीख़ में मुनफ़रिद मक़ाम रखनि था पर संदन शुमार सिंधी ॿोलीअ जे अवाइली असासी शाइरनि में पिणु थिए थो। ही एज़ाज़ बि खेनि हासिल हो त पाण कलाम इलाहीअ जो फ़ारसी ॿोलीअ में तर्जुमो कयो हुआऊं जंहिंखे नंढे खंड में अवलीन फ़ारसी तर्जुमे जो दर्जो हासिल आहे। अलावा अज़ीं हिन ख़ानवादे इल्मो अदब ऐं रूहानियत जे मशाल खे पिणु हर दौर में रोशन रखियो आहे। मख़दूम साईं तालिबुल मौला जिन इब्तिदाई तालीम दरगाह नूर सरवर जे ख़िदमत गुज़ार ऐं आलम हाफ़िज़ मौलाना वली मोहम्मद खां हासिल कई। शुरू में नाज़रा क़ुरान पाक जी तालीम ऐं उन बाद दुनियावी तालीम जे ॾिस में मास्तर अब्दुल गफ़ूर वकीलाई आख़ूंद हाजी अब्दुल रहमान अंजुम संदन मुदरस मुक़रर थिया। मौलवी अब्दुल हई ऐं मौलवी मोहम्मद आलम वटि पाण फ़ारसी पढ़िया। अंग्रेज़ी ज़ुबान जी इब्तिदाई तालीम मोहतरम ग़ुलाम रज़ा भुट्टे साहब खां हासिल कयाऊं। सनद तौर मौलाना उबैदुल्लाह सिंधीअ खां सबक़ वठी संदन शागिर्दी अख़्तियार कयाऊं। नंढपण खां ई मौज़ून तबहुआ ऐं पंहिंजे ख़ानवादे जे मुरीद ऐं तालिब मंठार फ़क़ीर राजड़ जे रिहाणियुनि ऐं हाला में शाइरानी फ़ज़ा खेनि मुयसर थियण सबबि शेर चवणु शुरू कयाऊं। 1930 धारे नारे जे सफ़र ऐं शिकार दौरान फिलबदी ही पहिरियों शेर संदन चपन ते आयो हो। या इलाही यार मूं ईंदो कॾहिं दर्द दिल जो दूर ही थींदो कॾहिं। जवानीअ जे ॾाके ते पेर रखंदे ई कुदरत खेनि मर्दाना वजाहत ऐं ॾात सां मालामाल करे छॾियो हो। पुरकशिश शख़्सियत सबबि जेके जेके हम असर ऐं मुरीद संदन वेझो थिया संदन ई थींदा विया। ज़ात पात दीनी धर्मी ऊच नीच खां बालातर पाण हर हिक लाइ छपर छांव रहिया ऐं चवंदा रहिया त अगरि ख़िदमत करण जी नाहे ताक़त तालिबुल मौला त पोइ मख़दूमी दुनिया में वॾो मनसब त कोन्हे को। मख़दूम साहब तमामु वॾो शाइर त हो ई पर हिकिड़ो तमामु वॾो माण्हू हो पंहिंजे दौर जो। उन जी ख़ूबियूं जेके आहिनि से गूनागून हुयूं। अलाह साईं हुनखे जेॾो नवाज़ियो हो दुनियावी ॻाल्हियुनि में हर शइ हुन वटि मौजूदु हुई पर उन सां गॾु हुन जी तबियत जेका सा फ़क़ीराणी हुई। अमीर माण्हू थी करे को फ़क़ीर माण्हू हो। संदन अदबी हैसियत पंहिंजी जाइ ते आउं सम्झां थो त जेतिरो शाह लतीफ़ खां पोइ जेतिरो ॻायो वियो आहे ॿियो माण्हू उहो मख़दूम साहिबु आहे। जंहिंजे झर जंग उन में हुनखे ॻायो वियो आहे। उन्हनि जे ड्राइंग रूमनि में बि हुनखे ॻायो वियो आहे त हुनखे महफ़िलुनि में बि ॻायो वियो आहे त हुनखे जलसनि में बि ॻायो वियो आहे। हर हंधि हुनखे ॻायो वियो आहे ऐं हू पंहिंजे दौर जो काफ़ीअ जो वॾो शाइर हो। ऐं ख़ासि करे तॾहिं जॾहिं काफ़ी तक़रीबन विसरियल सिन्फ़ हुई तक़रीबन ऐं उन ज़माने में ग़ज़ल हिकु तरफ़ जेको सो औज ते हो त ॿिए तरफ़ वरी
ॿियनि माण्हुनि वरी गीत ते ज़्यादा तवजो ॾिनो। पोइ मखदूम साहिबु वरी काफ़ीअ खे जीआरे छॾियो नए सुर। ग़ुलाम रब्बानी लिखे थो हिकिड़े हंध त जेकॾहिं मूंखां केरु पुछे त सिंधी कल्चर जो बहितरीनु नमूनो केरु हो ॿुधाए, हिकिड़ो मां नालो वठ त आउं मखदूम तालिबुल मौला जो नालो वठंदुसि। ऐं हिन में को बि शक शुबो कोन्हे त हू हिकिड़ो तमामु सिंधी कल्चर जो हिकिड़ो बिल्कुलु नुमाइंदा माण्हू हो। जहिड़ो संदनि अलाह साईं हुननि खे ज़ाहिरी हुस्न ॾिनो हो, तबियत बि संदनि एॾी हसीन हुई। मरण जा मरंज माण्हू हुआ, दोस्तनि जा दोस्त हुआ, दुश्मननि जे सां बि दोस्त थी विया आहिनि। शाइरी जे मैदान में दीवान तालिबुल मौला काफ़ियुनि जो मजमो छपर में छड़ियूं बेपीर अखियूं, जंहिंजा सभु शेर पाण ख़ुशख़त पंहिंजे मुबारक हथनि सां तहरीर कयाऊं। संदन इहे सभु शेरी मजमुआ मौज़ून शाइरीअ ऐं असासी तर्ज़ जे शाइरीअ जा निहायत आला नमूना आहिनि। तहक़ीक़ ऐं इंशा परदाज़ीअ जे ॾिस में बि पाण बेबहा तहक़ीक़ इल्मी अदबी किताब सिंधी ॿोलीअ जे झोलीअ में विधा आहिनि। इन्हनि अमुल किताबनि मां शाहकार किताबनि जा नाला ॾिसो: यादे रफ़्तिगां, काफ़ी, लुग़त नवीसी जे सिलसिले जो किताब लुग़ात मुख़फ़फ़ात, मज़ामीन तालिबुल मौला, तसव्वुफ़ ऐं तरीक़त बाबति नायाब किताब इस्लामी तसव्वुफ़, इमाम ग़ज़ाली जे ख़तनि जो सिंधीअ में तर्जुमो, ख़ुद शनासी। इन ॾिस में संदसि कुझु वधीक किताबनि जा नाला ही आहिनि: चूंडड़ियूं, सदावसी सिंधड़ी, इंतख़ाब कलाम तालिबुल मौला, बहारे तालिब ऐं आबे हयात वग़ैरह। जॾहिं पाण जमियतुल शोरा जा मेंबर थिया तॾहिं जेकबा ताईं पाण उन्हनि मुशाइरनि में वेंदा हुआ। उहे मुशाइरनि जो जेको ज़मानो हो, उन ज़माने में मुशाइरा तमामु घणे तइदाद में थींदा, इल्मु अदब जो वॾो शौक़ु हो। ऐं पाण हर अदीब शाइर खे पाण वटि हाला बि घुराईंदा हुआ त हैदराबाद जे बंगले ते वटनि शाइरनि अदीबनि जो तमामु वॾो मजमूओ मौजूदु हूंदो हो। ऐं पाण खेनि इंतिहाई क़रीब रखंदा हुआ, खेनि वॾो प्यार बि ॾींदा हुआ, संदुनि हर लिहाज़ सां संदुनि ख़्यालु बि रखंदा हुआ। पोइ खेनि ख़्यालु आयो त ग़ुलाम मोहम्मद गिरामी ऐं ॿिया जेके संदुनि वेझा हिते रहिया अदीब ऐं शाइर, उन्हनि खेनि इन ते आमादह कयो त पाण बज़्म तालिबुल मौला जी जेकॾहिं शाख क़ाइमु कयो, जेकॾहिं मर्कज़ क़ाइमु कंदा त इन जूं शाखूं जेकॾहिं थींदियूं त इल्मु अदब जी तरक़ी ऐं तरवीज लाइ वॾो कमु थींदो। ऐं सिंध में हर हंधि हिन जूं शाखूं खोले सघिबियूं। त मुशाइरे में जॾहिं उन्हनि जे अचण जो थींदो हो त संदुनि रहाइश जो, उन्हनि शाइरनि जे रहण जो, खाइण जो, पीअण जो, हर शइ जी पाण निगरानी कंदा हुआ। मखदूम साहिब जिन पाण सिंध जे केतिरनि मिसकीन शाइरनि ऐं अदीबनि खे माहाना वज़ीफ़ो मोकिलींदा हुआ। शाइरी ऐं रूहानियत त खेनि विरसे में मिलियल हुई। सिंध सिंधी ॿोली बरगुज़ीदा हस्ती मखदूम नूर सरवर रहमतुल्लाह अलैह ऐं शाह लतीफ़ सरकार सां त मखदूम साईं तालिबुल मौला जिन खे वालिहाना इश्क विरसे में मिलियो हो। जंहिं सबबि भिटशाह सकाफ़ती मर्कज़ ऐं शाह साईंअ जे सालियाने उर्स ऐं उन जे इल्मी अदबी कॉन्फ्रेंसुनि खे मचाइण ऐं वधाइण विझाइण में 1950-1951 वारे ज़माने खां संदन मुख्य हिस्सो रहियो। इन ॾिस में हिकु शेर में शाह लतीफ़ सां अक़ीदत जो इज़हार कंदे मखदूम साईं जिन फरमायो: जंहिंमें भिटाई आहे भलारो, हाक उन्हीअ जी हले हले, तालिब मौला सिंधड़ी पूॼा, केर थिए जो झले झले। उन्हनि जी जेका गुफ़्तगूअ जो महवर हूंदो हुयो, सिंधी अदब, सिंध जी तारीख़ ऐं उन्हनि खे कीअं वधाइजे विझाइजे, उहो उन्हनि जो महवर हूंदो हो। मां उन जी शख़्सियत ते इन करे ॻाल्हाइण थी चाहियां त उन जहिड़ो शख़्स वरी तव्हांखे ॿीहर हिते आस पास नज़र कोन थो अचे। उन जेकॾहिं उहे सियासत में हुया ऐं पीपल्स पार्टीअ जी सियासत में हुया ऐं भुट्टे साहिब सां गॾु हुया, तॾहिं बि हुननि जो हिकिड़ो पंहिंजो किरदारु रहियो पीपल्स पार्टी में। तालिबुल मौला जहिड़ो जंहिंजी शाइरी एतिरी तव्हांजे दिलि जे नज़दीक सफ़ा सबा जहिड़ा अखर ख़ादम जॾहिं ॻाईंदो हुयो त उनखे उहो ई ॿुधी उनखे असांखे जीआरे छॾींदो हुयो। त उन जा उहे अखर, उनजो इज़हार, उनजी शाइरी पंहिंजी जाइ ते, पर उनखे गादी नशीन हुअण जी हैसियत सां हुन पंहिंजे माण्हुनि खे, पोइ लॻनि खे जेतिरो पाण सां गॾु सांढे रखियो
ऐं उनखे जोड़े रखे सियासत सां, इहो कमाल हुयो। ऐं जवानीअ में अमली दुनिया में कदम रखियाऊं त 1947 धारे तहरीक आज़ादीअ जा सरगर्म रुकन रहिया। 1950 में टाउन कमेटी हाला जा सदर ऐं 1960 में चेयरमैन थी रहिया। 1953 में सिंध असेंबलीअ जा मेंबर मुंतखब थिया। पाण 2 दफ़ा क़ौमी असेंबलीअ जा मेंबर रहिया। 1970 में क़ौमी असेंबलीअ जे हाला तकमा वॾी अक्सरियत सां कामयाब थिया। 1967 में जनाब ज़ुल्फ़िकार अली भुट्टे पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो क़याम अमल में आंदो त मखदूम साईं न फ़क़ति उन जा बुनियादी मेंबर मुक़रर थिया, पर खेनि पार्टीअ जो मरकज़ी मेंबर ऐं सीनियर वाइस चेयरमैन पिणु मुक़रर कयो वियो। साईं शुरू में इलेक्शन लड़िया, तॾहिं मुंहिंजे ख़्याल में सूबाई असेंबली हुई तॾहिं। उनखां पोइ क़ौमी असेंबली में अयूब ख़ान सां गॾु हुआसीं ऐं उन में साईं 2 दफ़ा या 3 दफ़ा MNA थिया। ऐं अल्हम्दुलिल्लाह जॾहिं खां वठी पाण इलेक्शन लड़ियूं तॾहिं खां वठी हमेशह फ़तहयाब थिया अलाह जे करम सां आख़िर ताईं। सो उनखां पोइ अयूब ख़ान सां इख़्तिलाफ़ पैदा थिया 1 यूनिट ते। उन जो चवणु हो त 1 यूनिट जी हिमायत करियो, साईं चयो त असीं उन जी हिमायत कोन कंदासीं। उतां इख़्तिलाफ़ थिया, न त अयूब ख़ान ॾाढो बहितरीनु दोस्त हो तालुल मौला साईं जो। ऐं उन वक़्त जो गवर्नर जेको मग़रबी पाकिस्तान जो नवाब ऑफ कालाबाग, उहो बि तमामु सुठो दोस्त हो साईं जो। पोइ इन ते इख़्तिलाफ़ पैदा थिया। पोइ सियासी तौर ते माना साईं अयूब ख़ान जी पोइ हिमायत न कई 1 यूनिट जी, इन करे पोइ दूरियूं थी वियूं। पोइ वरी भुट्टो साहिबु आयो, पोइ वरी उन अची दावत ॾिनी साईं खे पार्टी में शामिलु थियण जी। हालांकि उन वक़्तु तक़रीबन जेके बि असांजा हुआ जमायत तोड़े दोस्त यार, उन्हनि जी अक्सरियत ख़िलाफ़ु हुई पीपल्स पार्टी में शमूलियत जे। पर पोइ साईं हुन में अमीन साईं जे सलाह सां पार्टी में शमूलियत अख़्तियार कई। ऐं भुट्टे साहिब जे दौर में बि साईं मुंतख़ब थींदा आया। ऐं साईं जे ई बकौल हो त हिकु दफ़े भुट्टे साहिबु पुछो साईं खां त ॿिया सभु माण्हू कुझु न कुझु वठनि पिया, का परमिट का ॿी का टी, अव्हांखे छा खपे? त साईं चयो त असां चयोसि त भाउ असांखे बसि जेका अलाह इज़त ॾिनी आहे उहा इज़त बरक़रार रखिजां, बाक़ी कुझु कोन खपे। सो अल्हम्दुलिल्लाह आख़िरी जेका साईं जी इलेक्शन हुई क़ौमी असेंबली वारी, उहा बि पाण बिना मुक़ाबले आया। खोड़ सारा माण्हू बिना मुक़ाबले आया, पर अपोज़िशन जेका हुई 9 सितारा, उन्हनि तस्लीम कयो त असीं सिर्फ़ु इहा हिकिड़ी सीट मञूं था जेका वाक़ई बिना मुक़ाबले आई, बाक़ी ते धांधली थी आहे। त अल्हम्दुलिल्लाह अलाह साईं जा वॾा करम आहिनि। ऐं भुट्टे साहिब सां जीअं गॾु बीठा तीअं यको बीठा, बेनज़ीर सां बि यको बीठा। मखदूम साहब जिन 1 यूनिट जे ख़ात्मे लाइ हलंदड़ जदोजहद तोड़े जमहूरियत जे बहालीअ लाइ 1983 में हलायल तहरीक में अहम किरदारु निभायो। उन दौर में जमहूरियत लाइ जदोजहद में क़ाइदाना किरदारु अदा कंदा रहिया। संदन ही शेर उन ई ज़माने जो यादगार आहे। ज़माने जी हवा बदली शफ़ीको मेहरबां बदलिया, न बदलियो तालिबुल मौला ज़मीनो आसमां बदलिया। जॾहिं ज़ियाउल-हक़ थियो आयो इक़्तिदार में, त उन जी कोशिशि हुई त असीं माना मखदूम ख़ानदान पार्टी छॾे अचे ऐं साणुसि मिले, गॾिजी वञे सियासत में। पोइ हुन तालिबुल मौला साईं खे पंजाब जे गवर्नर थियण जी ऑफर कई त तव्हां जे मूं सां गॾु अचो त असीं तव्हांखे पंजाब जो गवर्नर मुक़ररु करे सघूं था, कंदासीं। साईं इनकार कयो। जॾहिं MRD जी तहरीक हली, उन में ख़लीक़ साईं खे बि नज़रबंदि कयो वियो, रफ़ीक़ साईं खे बि नज़रबंदि कयो वियो। त शफ़ीक़ साईं कराची हलिया, अमीन साईं ऐं शफ़ीक़ साईं वरी उन्हनि जे जाइ ते वेही कमकार कई। त हाला में पोइ हिते सिर्फ़ु साईं ऐं आऊं ते रहियासीं। त पोइ जेका उते लोकल जेका तहरीक हली हाला ऐं आसपास, उहा सॼी मुंहिंजे हवाले हई हुई। त उनखे सॼी निगरानी शुरू खां वठी आख़िर ताईं जेके एहतजाज थिया, जेके गिरफ़्तारियूं पेश थियूं, जेके बि कुझु थियो, उहो सभु अल्हम्दुलिल्लाह साईं जे ई दस्ते शफ़क़त सां असां हलायो।
अहिड़ा ॾुखिया दौर बि असांजे गुज़रिया। सरवरी जमायत सां तमामु घणियूं सख़्तियूं थियूं उन दौर में, ऐं अल्हम्दुलिल्लाह सरवरी जमायत साबित क़दम रही ऐं उन जो सबूत थियो आहे त उन दौर में हिकिड़ो बि जमायत जो माण्हू असांजे मौक़िफ़ खां पोइते न हटियो। अवाइल खां वठी हाला शहर अंदरि पंहिंजे ख़ुसूसी सरपरस्तीअ में जिन जिन तालीमी इदारनि खे हथी वठराईंदा रहिया, उन्हनि में नुमाया तालीमी इदारा हुआ सरवरी इस्लामिया कॉलेज हाला, तालिबुल मौला ओरिएंटल कॉलेज, हाई स्कूल जी हॉस्टल, बज़्म तालिबुल मौला, ऐं उन खां अलावा शाइर ऐं फिरदौस नालनि सां रिसालनि जे नशरो अशात जी सरपरस्ती बि कंदा रहिया। संदन बेबहा अदबी समाजी ख़िदमतुनि जे एतराफ़ में हुकूमत पाकिस्तान तरफ़ां तमग़े पाकिस्तान ऐं हिलाल इम्तियाज़ ऐं सिंध सकाफ़त खाते पारां हज़रत शाह अब्दुल लतीफ़ एवॉर्ड खेनि अता थियो। 1962 में अयूब खान जे दौर में एजुकेशन कमीशन जी रिपोर्ट आई। उन एजुकेशन कमीशन जी रिपोर्ट में इहो हो त जेका इलाक़ाई ॿोली आहे, मादरी ॿोली आहे उर्दूअ खां सवाइ, उहा 5वीं जमात ताईं पढ़ाई वेंदी, उन खां पोइ अॻिते कान पढ़ाई वेंदी। उन ते वॾो एहतजाज थियो सिंध में, हर हंधि एहतजाज थियो। एतिरो त के जो ख़ुदि कराचीअ में जेको स्टूडेंट लीडर जिनमें महराज मोहम्मद ख़ान ऐं शहनशाह हुसैन ख़ासि हुआ, उहे बि इन तहरीक में शामिलु थिया। आउं उन वक़्तु यूनिवर्सिटी में पढ़ंदो हुउसि, साइंस सां तमामु घणो तइल्लुक़ु, वेझो तइल्लुक़ु। शागिर्दनि यूनिवर्सिटीअ में स्ट्राइक कई और बुख हड़ताल कई। काफ़ी ॾींहं बुख हड़ताल हली। आउं यूनिवर्सिटी मां मोटंदो हुउसि, उते वेहंदो हुओ, तव्हां मखदूम साहब वटि वञिबो हो, गॾिबंदा। डॉक्टर अज़ीज़ुद्दीन सिद्दीकी वाइस चांसलर हो, उन मखदूम साहब खे चयो तव्हां महिरबानी करे विच में पओ, हिननि जी स्ट्राइक या बुख हड़ताल ख़तमु करायो। मखदूम साहब मीर रसूल बख्श खे ऐं साईं मीरा मोहम्मद शाह खे पाण सां गॾु करे उन्हनि वटि शागिर्दनि वटि वियो, उन्हनि खां मसइला पुछियूं ऐं उन्हनि खां खे यकीन दहानी करायूं त जेको इहो मसइलो अॻिते खणिबो। शागिर्दनि स्ट्राइक ख़तमु कई ऐं मखदूम साहब इन ॻाल्हि खे हिते छॾे कोन ॾिनो। ख़ामोशीअ सां हुन पंहिंजो कमु कयो। उतां बंगले ते वापसि आया। गुलाम नबी मेमन वज़ीर लॉ मिनिस्टर उहो ऐं साईं मीरा मोहम्मद शाह उन्हनि गॾिजी वेही पिटीशन ठाही, लिखी गुलाम नबी मेमन, उनखे गाइड कयो साईं मीरा मोहम्मद शाह, उनजी सिंधी ॿोलीअ जी अहमियत ऐं कल्चर ऐं उन ते। ऐं पोइ इहो मखदूम साहिबु उहा पिटीशन अयूब खान वटि खणी वियो, ज़ुल्फ़कार अली भुट्टे वटि खणी वियो, नवाब कालाबाग वटि खणी वियो। ऐं पोइ अयूब खान ऑर्डर कयो त इहा जेका एजुकेशन कमीशन मां इहो हिसो कढिजे ऐं सिंधी ॿोलीअ जी असुलु हैसियत बहाल कजे। तव्हांखे तइजुब थींदो त इन बावजूदि सॼे सिलसिले में मखदूम साहिबु हिकिड़े ॾींहुं बि अख़बार में बयानु कोन ॾिनो, अख़बार में हिननि जो ज़िक्र ई कोन्हे इन ॻाल्हि जो त को मखदूम साहिबु पाण पंहिंजी चयो त मूं हेॾो कमु कयो, न बिल्कुलु कोन कयो, कंहिंखे बि कोन ॿुधाई। इहे 80 जेके वेझा माण्हू हुआसीं उन्हनि खे ख़बर हुई त मखदूम साहिबु जेको सो हीउ एॾो वॾो कमु थो कयो। लुगात सिंधी मुख़फ़ात ॿोलीअ जे हवाले सां हिकिड़ो अहम कमु आहे। अहम कमु आउं उन नुक़्ते नज़र खां चवां थो त इहो कमु काफ़ी अरसो अॻु लिखियो, तयारु थियो, छपियो, साम्हूं आयो, पर असांजे आला तहक़ीक़ी इल्मी अदबी इदारनि में अॼु बि उहो किताबु कमु तहक़ीक़ी हवाले सां हवाली तौर ते इस्तेमालु कयो वञे थो ऐं गॾोगॾु असांजा यूनिवर्सिटी सतह ते असांजा उस्ताद साहिबान उनखे पंहिंजनि शागिर्दनि जे लाइ हिकिड़े मुफ़ीद ऐं मयारी किताब तौरु रेफर कनि था ऐं उनखे पढ़ाइनि था ऐं उन मां इस्तिफ़ादो हासिलु कनि था। 60 जे ॾहाके खां सिंधी अदबी बोर्ड जहिड़े अज़ीम इल्मी अदबी इदारे सां वाबस्तगी बाद इन इदारे लाइ संदन ख़िदमतूं सोनरी हरफनि में रक़म करण जहिड़ियूं आहिनि। जॾहिं ही बोर्ड क़ाइमु थियो त उन तरफ़ बि संदन ख़्यालु हो ऐं आउं सम्झां थो हिकिड़ो भेरो त बोर्ड जा मेंबर बि हुआ। उन खां पोइ 2 दफ़ा पाण चेयरमैन थिया। हिकु दफ़ो त 1962 खां, ऐं उन दौरान जेके
मुख़्तलिफ़ बोर्ड लाइ कमकारियूं थिया। उन में ख़ुशूसी ॻाल्हि इहा हुई त जॾहिं बोर्ड जी ऑफिस कराची मां शिफ्ट थी त हिते कोन हो इंतिज़ामु, त संदन बंगलो 3 सिविल लाइन्स में हैदराबाद पाण उन में बोर्ड जी ऑफिस क़ाइमु कयूं ऐं कुझु अरसो उते बोर्ड जी ऑफिस रही। जेके मुख़्तलिफ़ किताब रहियल आहे लोक अदब वग़ैरह जा, उहे बि शाया पाण करायूं हिकिड़ी स्कीम जे तहत। जॾहिं निज़ाम सादिक़ अली वज़ीर आला हो त उन वक़्तु बि उनखे हिते दावत ॾिनऊं ऐं उहो आयो हिते ऐं उन वक़्तु उन 1 करोड़ रुपया स्पेशल ग्रांट बोर्ड लाइ मंज़ूरु कई। औरतुनि जो जेको रिसालो सरतियूं निकिरे थो उहो बि संदनी दौर में जारी थियो, जेको अॻे हूंदो सिर्फ़ु महिराण ऐं कुल फुल, पर औरतुनि लाइ मख़सूसु इहो थियो। ऐं मुंहिंजो जेका मालूमात आहे त पहिरियों दफ़ो संदनी दौर में औरतूं हिते जेके ऑफिसर तौरु भर्ती थियूं, उन खां पहिरीं शायदि कोन हुयूं। सो उन खां अलावा बि खोड़ सारा कम आहिनि जेके पाण संदन दौर में थिया। ऐं ख़ुशूसन इहा ॻाल्हि हिते जॾहिं भुट्टो साहिबु वज़ीर एज़म हो त उन सां साइन चयो त असांखे हिते छपाई लाइ जदीद मशीनियूं वठी ॾियो। सो उहो बि भुट्टे साहिब जे ई कोशिशुनि सां साइन जे चवण ते ऐं बोर्ड खे मिलियूं मशीनियूं, जेके बोर्ड में त शायदि साइन जे चेयरमैनी खां पोइ आयूं, पर माना मंज़ूर उन वक़्तु थियूं। सिंधी अदबी बोर्ड संदन सरवाणीअ में तरक़ीअ जूं आलिशान मंज़िलूं तय कयूं। थोरो जेको मखसूम साहिबु खयो हुकूमतनि जो, उहो सिर्फ़ु अदबी बोर्ड खे तरक़ी वठाइण में। जंहिं ॾींहुं मखदूम साहिबु चेयरमैन थियो पहिरियों दफ़ो, त उन वक़्तु ग्रांट जेका मिलंदी हुई सालियानी, उहा 90,000 रुपया हुई। उहो 90,000 मां 90 लखनि ते पाण पहुचायूं। जॾहिं वफ़ात थी त उहो जेको 90 लखनि ते, हाणे त वञी 9 करोड़नि 10 करोड़नि ते पहुती आहे। पर इहा मखदूम साहिब जेकी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेका आई त इहा अदबी बोर्ड खे, हीअ जेको प्लॉट आहे जंहिं हिन वक़्तु अदबी बोर्ड ठहियलु आहे, या अदबी बोर्ड जी बिल्डिंग्स ठहियल आहिनि, इहे सभु मखदूम साहिब जे दौर में ठहियल आहिनि। 17 अगस्त 1955 ते हैदराबाद सिंध अंदरि रेडियो पाकिस्तान हैदराबाद जो क़याम अमल में आंदो वियो त साईं मखदूम तालिबुल मौला साहब जिन इब्तिदा खां वठी रेडियो हैदराबाद जे मशावरती काउंसिल जा सरगर्म मेंबर रहिया, जंहिं सबबि संदनी मशावरत जो कमाल हो जो रेडियो नशरियात में असासी शाइरी ऐं काफ़ी सिन्फ़ खे नुमाया जगह मिलंदी वई। 17 अगस्त 1955 ते संदन सदारत में पहिरियों काफ़ी मुशाइरो बि मुनक़िद थियो, जंहिंमें पाण पंहिंजी हीअ मशहूर काफ़ी सुहिणल जा सींगार वाह वाह तरन्नुम सां पढ़ियाऊं खेनि जुंगाड़नि ते बेपनाह दात मुयसर थियो। मखदूम साहब सिंधी क़दीम तोड़े जदीद शाइरीअ जे हर सिन्फ़ ते तब आज़माई कई आहे ऐं हर सिन्फ़ में नओं रंग भरियाऊं, नवां मौज़ू आंदाऊं। मदह मनाजात ऐं मरसियन खां अलावा पाण जिन सिन्फ़ुनि ते लिखियाऊं उन्हनि जा उनवान आहिनि ॾहर, सींगार, गुजारत, तजनीस हरफी, टीह अखरी, मनाज़रा, मौज़ूआती बैत, कबूतर ऐं कांग, अखियूं, सिर ऐं पेर, रूह ऐं अदल वग़ैरह। साॻी तरह काफ़ियुनि, ग़ज़लनि ऐं वाक़ियाती बैतनि जो सिलसिलो जिन जा मौज़ू रखियाऊं सुर मारवी, सुर ससुई, सुर सुहिणी ऐं सुर सारंग वग़ैरह। ताकत कंहिंखे नाहे अचमू वटि गाहे माहे लाए बिर हजियार बहारी पोयर कान कये पोवारी। दुनियाए शाइरी जा अज़ीम शाइर मखदूम साईं तालिबुल मौला, जिन जूं दीनी, इल्मी, समाजी, सियासी ऐं इल्मी ख़िदमतूं दरिया सिंध वांगुरु आहिनि। हयातीअ जा आख़िरी वरिय पाण पंहिंजे वॾे बंगले ऐं 88 बंगले में आयल मोज़िज़ महिमाननि ऐं मदाहनि सां
कचहरियुनि ऐं इल्मी मजलिसुनि में गुज़ारियाऊं। तबियत जी ख़राबीअ बावजूदु अवामी ख़िदमत में दिलचस्पीअ जो इहो आलम हो जो रोज़ाना 1 वॻे ताईं सिंध जे कुंड कुड़छ मां ईंदड़ माण्हुनि सां मुलाक़ात कंदा रहंदा हुआ। संदन ॾुख सूर ॿुधंदा रहंदा हुआ ऐं माण्हुनि जे मसइलनि जे हल लाइ ख़त पट बि हर वक़्तु लिखाईंदा रहंदा हुआ। इन अरसे दौरान पाकिस्तान टेलीविजन कराची सेंटर लाइ अज़ीम ब्रॉडकास्टर सैयद सालेह मोहम्मद शाह खे हिकु यादगार इंटरव्यू पिणु ॾिनऊं। सफ़ीनतुन नूह सफ़ीनतुन नूह फारसीअ में, उन सिंधीअ में तर्जुमो कराए हिन में न उहो अरबीअ में, फारसीअ में वरी मुंहिंजे चाचे मख़्तूम गुलाम हैदर जी उन्हनि तर्जुमो कयो। हा उनजो नालो रखियऊं सफ़ीन ए नूह, जी माना साॻी लफ़्ज़ जो फ़र्क़ु। हा हाणे उहो किताबु मौजूदु आहे फारसीअ में जेको असां तर्जुमो करायो आहे उर्दूअ में। उर्दू में जी उर्दूअ में छाजे करे जो जेके दरगाह जा मुरीद पंजाब में आहिनि जी ये तमाम घना आहिनि। मैं चाहता हूँ लाहौर से कर कि लाहौर से करेंगे और खानका डोगरा के डोगर साहबान जो हैं उनकी तरफ से इसकी छपाई हो। ये मैं चाहता हूँ, इसकी एक तजवीज़ भी मैं आज शाम सबके सामने रखूँ। 9 मार्च 1989 ते रेडियो पाकिस्तान हैदराबाद पारां कुल सिंध उर्दू सिंधी मुशायरे जी सदारत फरमायाऊं। इनसे मिलकर जिंदगी से इश्क हो जाए वो लोग आपने शायद न देखे हो मगर ऐसे भी हैं। सो मखदूम साहब जन जी शख्सियत अहिड़ी हुई साईं, सदाबहार, हर वक़्तु नस्तलीक, सुहिणो ॻाल्हाइणु, मिठो ॻाल्हाइणु, नरम ॻाल्हाइणु। 1989 में असां ऑल कुल सिंधी उर्दू मशाइरो कयो ऐं उन जे लाइ मां सीट जी वियुसि हाला ऐं मखदूम साहब जन खे अर्ज़ु कयुमि त साईं तव्हां इन मशाइरे जी सदारत कयो। पाण ॾाढो चयूं उन ज़माने में अलील हुया, काफ़ी इलाही उन में तकलीफ़ में हुया ऐं कमज़ोर बि हुया इलाही, पर मूं अर्ज़ु कयो मां साईं इन में तव्हां हुजो, महिरबानी थींदी, असांजी इज़त अफ़ज़ाई थींदी। पाण क़बूलु कयूं त मां ईंदुसि। कलाक ॿ बाबा बसि साईं बसि इनशा मां उन्हनि खे चयो मुंहिंजो कलाक ॿ इनशा एतिरो 2-2.5 कलाक मशाइरो हलंदो ऐं पाण आया ऐं उहो एग्ज़ैक्टली टाइम ते आया। उहो 5-5.5 कलाक से मशाइरो हलियो। मुंहिंजो ख़्यालु आहे शायदि पाकिस्तान जी तारीख़ जो शायदि तवील तरीन मशाइरो हुजे। उन मशाइरे में जे मखदूम साहब जेको न पिया आया पंहिंजी अलालत जे करे, यकीन कयो ॿिया माण्हू उथंदा वेहंदा रहिया, ईंदा वेंदा रहिया, पर मखदूम साहब जन वेठा रहिया, बिल्कुलु यको वेठा रहिया 5-5.5 कलाक साईं, एॾी अलालत जे बावजूदि। तव्हां उन्हनि जो अंदाज़ो तव्हां लॻाए सघो था त उन्हनि जो अदबी ज़ौक़ शौक़ केॾो न कमाल जो हो। मखदूम साहब जन जा गुण, उन्हनि जूं वसूं, उन्हनि जा अख़लाक जा दायरा, उन्हनि जो अख़लाक खे जेतिरो ॻाइजे उहो घटि आहे। इहा शानदार मुशायरे जी महफ़िल संदन ज़िंदगीअ जी आख़िरी वॾी ऐं यादगार महफ़िल साबित थी। मखदूम साहब जन जो आख़िरी सफ़र जेको असां वटि थियो आहे उहो थियो आहे उमरकोट में। उते हिकिड़ी ख़ासि भिट आहे, पर्ची जी वेरीअ लॻ पर्ची जी भिट आहे। उते पाण अची तरसिया आहिनि, उते वेठा आहिनि, उते दुआ घुरी अथनि, उन भिट जी आबादी लाइ दुआ घुरी अथनि। उते जे मुरीदनि शहीदनि सां गॾु बि उनखे बाक़ाइदा हिकिड़ो वॾे ख़िताब सां नवाज़ियो अथनि। उहा भिट पोइ माशाला संदन दुआ खां पोइ अॼु ॾींहं ताईं आबाद आहे ऐं उते सदाईं उहे जेके ख़ुशियूं शादमाना उहे थींदा रहनि था। त ईअं मखदूम साहब जो जेको असांजे नारे पट में दौरु आहे उहो सॼो दौरु ॿई शयूं गॾु हलियूं आहिनि। जमायत जो दौरु गॾु थियो आहे, या की सिंध जे ॿियनि इलाइक़नि में बि हूंदो, पर असां वटि इहो थियो आहे त यानी मखदूम साहब जिन जो जमायत जो दौरो ऐं अदबी दौरो ॿई गॾु आहे। मखदूम साहब जिन सां गॾु उन ज़माने में हिकिड़ी वॾी शाइरनि जी हिकिड़ी टीम ईंदी हुई, गॾु ईंदा हुआ, मुशाइरनि में विहंदा हुआ। उन में ग़ुलाम ग्रामी साहब मरूम हूंदो हो ऐं असांजो शबीर हातिफ़ साहब हिकिड़े मुशाइरे में उते आया आहिनि ऐं उनखां सवाइ अमीर कुरैशी साहब जन उहे आया आहिनि ऐं हिकिड़ो बि अञा कोई नालो आहे मूंखे ज़हन त लहे थो, पर मतिलबु ईअं हिकिड़ो सिंधी जे सुठनि शाइरनि जी हिकिड़ी टीम मखदूम साहब जिन सां गॾु रही आहे, जंहिंमें हाला जा बि कुझु शाइर अचनि था ऐं उते जेके माण्हू आहिनि उन में ख़ासि तरह सां ग़ज़ल जो वॾो शाइर आहे उन तरह जो सैयद गुल हसन शाह मजू, उहो उते आहे। वलीबंद वफ़ा साहब आहे, अब्दुल करीम साहब आहे, महमूद इस्वाणी साहब आहे ऐं तंहिंखां पोइ कुझु अहिड़ा माण्हू बि आहिनि जिन खे उते मखदूम साहब ख़ासि तरह सां यानी लक़ब ॾिना। जीअं मिसाल तौरु संदन हिकिड़ो मुरीद आहे यार मोहम्मद राजड़, उनखे यार मोहम्मद फिदा। ऐं उते ॿियो आहे असांजो शाइर आहे
सूफ़ी ताले मोहम्मद मरहूम, हाणे सूफ़ी ताले मोहम्मद मरहूम खे नाज़ तख़लुस ॾिनो, ईअं संदन उहा नवाज़शी बि रही आहे। अज़ीम शान हस्तीअ जा मालिक मखदूम साईं क़िबला तालिबुल मौला कुछ अरसे ताईं अलील रहण बाद 11 जनवरी 1993 ते ॿिनि पहरनि जे क़रीब विसाल फरमायो। संदन हिकु शेर आहे त बका सभु हिकु अल्लाह खे ॿियो सभु फना, बका सभु हिकु अल्लाह खे ॿियो सभु फना। पाण अक्सर फरमाईंदा हुआ, मौत आख़िर ख़राब आहे बि छो, नेठ सारी ज़िंदगीअ जो थक बि त लाहिणो आहे। इंतकाल जे ॿिए ॾींहुं 12 जनवरी 1993 ते हज़ारे अक़ीदतमंदनि ऐं मदाहनि जी मौजूदगीअ में हज़रत गौसुल हक़ मखदूम नूर सरवर रहमतुल्लाह अलैह जे मुक़बरे अंदर संदन तदफीन थी। इल्मी, अदबी ऐं समाजी दुनिया में मखदूम साईं तालिबुल मौला जिन जो ख़िदमतूं सोनरी हरफनि सां लिखियल ऐं मशले राह जो दर्जो रखनि थियूं। खबर अथई ॾाढो इश्क